दादू मां वाक़े आगे कंदासीं। दादू मेहड़ में टिन भातियुनि जे क़त्ल वारे केस जी ॿुधणी नथी सघी आहे। अदालत ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। अदालत में रुबाब जे टिन भातियुनि जे क़त्ल वारे केस जी ॿुधणी 3 सेप्टेम्बर ताईं मुलतवी कई आहे। डिस्ट्रिक्ट बार 12 अॼु बरसात सबब जारी कयल सर्कुलर मूजिब त बरसात सबब को बि वकील अॼु हाज़िर ते पेश नथी सघियो आहे। ख़बर अवां सां दादू मां शेयर कई पिया। दादू मेहड़ में टिन भातियुनि जे क़त्ल वारे केस जी ॿुधणी नथी सघी आहे। अदालत ॿुधणी मुलतवी करे छॾी। अदालत में रुबाब जे टिन भातियुनि जे क़त्ल वारे केस जी ॿुधणी 3 सेप्टेम्बर ताईं मुलतवी कई आहे। डिस्ट्रिक्ट बार 12 अॼु बरसात सबब जारी कयल सर्कुलर मूजिब त बरसात सबब को बि वकील अॼु हाज़िरी ते पेश न थियो। दादू मई ख़बर अवां सां शेयर कई पिया। मेहड़ में टिन भातियुनि जे क़त्ल वारे केस जी ॿुधणी नथी सघी आहे। अदालत ॿुधणी मुलतवी कई आहे। अदालत में रुबाब जे टिन भातियुनि जे क़त्ल वारे केस जी ॿुधणी 3 सेप्टेम्बर ताईं मुलतवी कई आहे। दादू मां तफ़सील मालूम कंदासीं इशफाक मलिक खां। जी इशफाक। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त दादू मेहड़ वाक़े में जेको उमर रुबाब चांडियो जा टिन घर भाती जे क़त्ल केस में जेका अॼु ॿुधणी हुई उहा 3 सेप्टेम्बर ताईं मुलतवी कई वई आहे। MPA सरदार चांडियो ऐं MPA बुरहान चांडियो अॼु दादू जी अदालत में पेश थिया। जॾहिं त फ़रियादी धुर आहे उमर रुबाब चांडियो अॼु उहा अदालत न पहुती। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू डिस्ट्रिक्ट बार पारां हिकु सर्कुलर जारी कयो वियो आहे त अॼु जेको ताज़ियूं बरसातूं आहिनि उन सबबि वर्क सस्पेंड रखियो वियो आहे ऐं को बि वकील जेको आहे जो अॼु अदालत में पेश न थींदो। जी महिरबानी इशफाक मलिक तफ़सील ॾियण जे लाइ।